बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल इल्लल्लाह। असांखे पुलिस सां बचायो, असां पंहिंजी ख़ुशी सां मुसलमान थी आहियूं, ख़ुशी सां आया आहियूं। कोर असांखे केर बि असांखे ज़ोर ज़बरदस्ती न रखी, असां पंहिंजी ख़ुशी सां आया आहियूं। कोर असां पुलिस वारनि खे चयो असां ते ज़ोर ज़बरदस्ती न रखी, असां पंहिंजी ख़ुशी सां आया आहियूं। डेरकी होली खां कुछ ॾींहं अॻु डेरकी लॻ ॻोठ सलमान हाफ़िज़ मां 2 मेघवाड़ बिरादरी जूं हिंदू नारियूं मुबीना तौर ते अगवा थियूं हुयूं, जंहिंजी FIR वारसन डेरकी थाणे ते दाख़िल कराई ऐं संदसि मुबीना तौर ते अगवा थियल नारियुनि जे डेरकी पुलिस वापसी न थियण ते वारसन पारां नेशनल हाईवे ते धरणो बि लॻायो वियो। जंहिं बाद होली जे ॾिण ते मुबीना तौर ते अगवा थियल नारियुनि जो दरगाह आलिया भरचूंडी शरीफ़ में ज़ाहिर थियूं, जिते उन्हनि इस्लाम क़बूल करे पसंद जी शादी करे छॾी। जंहिं बाद डेरकी घोटकी मिरपुर माथिलो सखर जे मेघवाड़ बिरादरी पारां सरापा एहतजाज करे थाणे आॾो धरणो बि हयो वियो। ख़बर मूजिबि डेरकी लॻ ॻोठ सलमान हाफ़िज़ मां हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हरीलाल जूं 2 न्याणियूं 13 साला रीना ऐं 15 साला रवीना, जेका पंहिंजे घरां मुबीना तौर ते अगवा थियूं हुयूं ऐं अहिड़ो केस नारियुनि जे भाउ रमेश लाल ऐं पीउ हरीलाल पारां डेरकी थाणे ते बि दाख़िल करायो वियो, जिते पुलिस जी बर वक़्त कार्रवाई न करण ऐं संदसि वारसनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी न कराइण ते मेघवाड़नि बिरादरी जी सवे माण्हू नेशनल हाईवे रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जिते मुतासिरीन हिंदू मेघवाड़ बिरादरी जे माण्हुनि ऐं हिंदू नारियुनि जे भाउ रमेश लाल सोच TV सां ॻाल्हाईंदे चयो था। छा मसलो आहे साईं? असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। असांजी 2 छोकिरियूं कल्ह घरूं अगवा थियूं आहियूं, जंहिंजो हिन टाइम ताईं कोई मौक़िफ़ पुलिस न ॾिनो आहे, न SP साहब ॾिनो आहे। ठीकु आहे, राति को असां तड़पूं था, न कोई असांजे को वॾेरो आयो आहे, न कोई असांजे ऑफिसर आयो आहे, न कोई का सिस्टम थियो आहे। छोकिरियूं तव्हांजूं छा थींदियूं आहिनि? छोकिरियूं मुंहिंजी भेण आहिनि सर। छा नाला अथनि? छोकिरी जो नालो वॾी जो नालो रवीना, नंढी जो नालो रीना। अच्छा जी सर। तव्हां पुलिस खे जवाबदारनि जा नाला वग़ैरह ॿुधाया? ऐं पुलिस खे असां जवाबदारनि जा नाला ॿुधाया आहिनि। पुलिस वारनि असांखे इहो चयो आहे, SHO साहब चवे तव्हां असांखे अॼु की राति ताईं छॾो, सुबुह जो तव्हांखे असां 7 बजे ताईं जेको आहे का न का खड़ तेल कढी ॾींदासीं, लेकिन हुनजो बि हिन टाइम ताईं का शइ न थी आहे। असांजी जेका रंगनि जो त्योहार आहे उहो असांजो खून जो त्योहार थी चुको आहे। हिन टाइम असां इन होली जी कोई ख़ुशी न मल्हाई आहे। हालांकि साल में असांजा इहे वॾा ॾिण ईंदा आहिनि, ईद जा ॾींहं आहिनि, लेकिन हिन टाइम ताईं असां उन जो कोई बि माना सेलिब्रेट न करे चुका आहियूं, छो जो असां सां एॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। जंहिं बाद होली जे ॾिण 2 नारियूं दरगाह आलिया भरचूंडी शरीफ़ में पेश थियूं ऐं उते पंहिंजे नालनि पंहिंजे मर्ज़ी सां इस्लाम क़बूल करे शादी करे छॾी। नारियुनि जा इस्लामी नाला आसिया ऐं शादिया रखिया विया, जॾहिं त नारियुनि सोच TV खे ॿुधायो था असां पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम क़बूल कयो आहे। वधीक उन्हनि सोच TV खे ॿुधायो था पुलिस भी हमारे पीछे पड़ी हुई है, पुलिस से बचाना है हमको यहाँ पर, इसीलिए हम यहाँ पर आए हैं मुसलमान होने के लिए। कैमरा दे रखो, थोड़ा खुली करी ॻाल्हायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ये बच्चियाँ जो यहाँ पर आज दफ्तर सुन्नी तारीख पहुँची हैं पंजाब के अंदर, इन्होंने चंद रोज़ कबल जो है इस्लाम कबूल किया। अपनी मर्ज़ी से ये दरगाह आलिया चुंडी शरीफ बदस्त मियाँ जावेद अहमद साहब के पास ये पहुँचे और उनके दस्तयात पर जो है इन्होंने इस्लाम को कबूल किया, क्योंकि ये जहाँ रहते थे वहाँ आसपास तमाम जो लोग हैं वो मुसलमान भी बसते हैं, तो मुसलमानों की तालीमात से, जो दीन इस्लाम की तालीमात हैं, उनसे ये बच्चियाँ मुतासर हुई और ये बड़े अरसा से इन्होंने आकर बताया है कि ये मुसलमान होना चाहते थे, लेकिन इनको मौका नहीं फराहम किया गया। लेकिन ये जैसे ही इनको ये मौका मिला तो ये दरगाह आलिया भरचूंडी शरीफ ये पहुँचे और अपनी मर्जी से इन्होंने वहाँ इस्लाम कबूल किया। अब इस्लाम कबूल करने के बाद वहाँ ये जो नौजवान जिनका ताल्लुक भी वहाँ करीबी इनके रिहाइश है, तो इन्होंने इन बच्चों ने इन बच्चियों को जो है अपने निकाह में कबूल किया है
اور اب صورتحال یہ ہے کہ وہاں جو ان کے بچیوں کے ورثا ہیں وہ غلط قسم کا پروپیگنڈا جو ہے وہاں پر کر رہے ہیں اور ان کی جان کے دشمن بنے ہوئے ہیں. اور یہ بیچاری جنہوں نے اب اسلام قبول کر لیا ہے یہ اب ہم مسلمانوں کی ذمہ داری بن چکی ہیں اور اب مسلمان ہونے کے ناطے یہ ہماری بہنیں ہیں اور ہم اب ان اپنی بہنوں کو پورا تحفظ جو ہے ان کو زندہ رہنے کا فراہم کرنا چاہتے ہیں. ہمارے پاکستان کے اندر یہ آزاد مملکت قائم ہے اور جب انہوں نے اپنی مرضی سے یہ فیصلہ کر لیا ہے اور یہ اب اپنی مرضی سے جینا چاہتے ہیں تو میں تمام اپنے اداروں سے یہ اپیل کروں گا, پولیس انتظامیہ سے اپیل کروں گا کہ وہ براہ مہربانی ان کو مکمل طور پر تحفظ فراہم کرنے میں اپنا کردار ادا کریں. انشاءاللہ اللہ تبارک و تعالی ان کو دین اسلام پر استقامت عطا فرمائے اور ان کو اللہ تبارک و تعالی آنے والی تمام آفات و بلیات سے ان کو محفوظ فرمائے. ہماری دعائیں, ہماری تمنائیں اور انشاءاللہ ہم جو بھی تعاون ان سے پاکستان کے آئین کے اندر رہتے ہوئے ان کے ساتھ جو کر سکیں گے انشاءاللہ وہ بھرپور انداز کے ساتھ ہم نبھائیں گے انشاءاللہ. ہوڏاں وارسن پاران اहिड़े عمل خلاف مسلسل احتجاجن توڑے دھرڻن جو سلسلو جاری ہے. وارسن پاران بالا آفیسرن جंहिं में چیف جسٹس سپریم کورٹ آف پاکستان, وزیر اعظم عمران خان, گورنر سندھ, وزیر اعلیٰ سندھ ऐं वस वारनि खां अपील कई आहे त नारियुनि खां ज़ोरी इस्लाम क़बूल करायो वियो आहे ऐं नारियुनि जे दरगाह अचण ते संदसि वासनि खे बेतला न कयो वियो. होॾां नारियुनि जा माउ पीउ खे अहिड़ी ख़बर दौरान सबबु हालत सख़्त ॻणती जोगी ॿुधाई पई वञे. विजय कुमार, सोच टीवी, ॾहरकी.